औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। उम्मीद त तव्हां सभु ठीकु हूंदव ऐं अल्लाह ताला जे हिफ़्ज़ो अमान में हूंदव। तालीम इंसान जो बुनियादी हक़ आहे, पोइ चाहे उहो अमीर हुजे या ग़रीब हुजे। इन ॻाल्हि खे मद्देनज़र रखी असां तव्हांजे लाइ 3 कोर्स खणी आया आहियूं। इहे 3 कोर्स तव्हांखे हर टेस्ट में क्वालिफाई कराईंदा ऐं तव्हांजी एजुकेशन खे इम्प्रूव कंदा। असां तव्हांजे लाइ खणी आया आहियूं सिंधी ग्रामर, इंग्लिश ग्रामर ऐं मैथ जो कोर्स तव्हांजे पंहिंजे चैनल ते। इहे 3 कोर्स तव्हांखे बेसिक लेवल खां वठी एडवांस लेवल ताईं सेखारिया वेंदा ताकी हिन मां हर हिकु इंसान फ़ाइदो हासिल करे सघे। इंग्लिश ग्रामर में असां तव्हांखे अल्फ़ाबेट्स, साउंड, साइलेंट लेटर, सेंटेंस, टाइप ऑफ सेंटेंस, पार्ट ऑफ स्पीच, टेंसेस, नरेशन, एक्टिव पैसिव वॉइस, एंटोनियम, सिनोनियम, इडियम्स सेखारींदासीं, उहो बि सिंधी ॿोली में सिंधी मिसालनि सां गॾु। ऐं ॿियो कोर्स आहे असांजो सिंधी ग्रामर, जंहिंखे सिंधी में व्याकरण चइबो आहे। सिंधी ग्रामर कोर्स में असां तव्हांखे कवर कराईंदासीं सिंधी अल्फ़ाबेट ऐं उन जा साउंड, अखर, लफ़्ज़, जुमिलो, ॻाल्हाइण जा लफ़्ज़, ज़मान, इस्तिलाह, लफ़्ज़ माना, वाहिद जमा, लफ़्ज़ ज़िद, पहाका, चवणियूं सभु सेखारींदासीं तव्हांखे सिंधी ग्रामर में आसान मिसालनि सां गॾु। हिते कोर्स में असां तव्हांखे नंबर ऑपरेशन्स, फ्रैक्शन, डेसिमल, परसेंटेज, अलजेब्रा, ज्योमेट्री सेखारींदासीं। इहे 3 कोर्स असां तव्हांखे कवर कराईंदासीं तव्हांजे पंहिंजे ई चैनल ते। इन सां गॾोगॾु मां तव्हांखे हिकु ॻाल्हि ॿुधाईंदी हलां, तव्हांजे हिन पंहिंजे चैनल ते तव्हांजा उहे टॉपिक जेके तव्हांखे सम्झ में नथा अचनि तव्हांखे कराया वेंदा। तव्हां पंहिंजी मर्ज़ी जो टॉपिक ॾिसण जे लाइ सिर्फ़ु असांखे कमेंट कंदा, उन में पंहिंजो टॉपिक लिखंदा, पोइ असां तव्हांजे लाइ उन ते वीडियो ठाहींदासीं। त हाणे इन्हनि कोर्सनि मां फ़ाइदो वठो, सो बि बिल्कुलु फ्री में, कहिड़े बि टाइम। हिननि कोर्स जी एक्सरसाइज़ सोल्व करण जे लाइ असां हिकु व्हाट्सअप जो ग्रुप ठाहियो आहे, जंहिंजी लिंक डिस्क्रिप्शन में मौजूदु आहे। हिन ग्रुप में असां तव्हांजी एक्सरसाइज़ ऐं होमवर्क चेक कंदासीं। त अॼु ई ग्रुप खे जॉइन कयो ऐं फ्री में एजुकेशन हासिल कयो। इन जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं बेल आइकन खे प्रेस कंदा ताकी असांजे वीडियो जो नोटिफिकेशन तव्हां ताईं बर वक़्तु पुॼे। हिन वीडियो खे वधि खां वधि शेयर कंदा ताकी ॿिए बि इन मां फ़ाइदो हासिल करे सघनि। असांखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़, ख़ुदा निगहबान। वरी मिलंदासीं हिकु नए वीडियो सां गॾु।